अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। अज़मत रमज़ान में तव्हांखे भलीकार चऊं था। ही प्रोग्राम शुरू थिए थो। मूंसां गॾु आहिनि जनाब हज़रत मुफ्ती मोहम्मद हनीफ़ साहब ऐं जनाब हज़रत डॉक्टर आबिद लगारी साहब। आबिद लगारी साहब पंहिंजा 2 किताब लिखिया आहिनि, हमद ते नात ते। सो छाकाणि त ही असां अल्हम्दुलिल्लाह क़ुरान पाक रमज़ान ऐं क़ुरान जे तहलक सां कयूं पिया था, त इन में असां हमद खे ॿुधूं था रोज़ानो। इंशाअल्लाह ताला हाणे साईं खां शुरूआत करायूं था, पोइ असांजो अॼु जो प्रोग्राम आहे सूरतुल मोमिनून, जेको मुफ्ती साहब इन खे हलाईंदो ऐं जेकॾहिं को अहिड़ो नुक़्ता ईंदा विच ते आउं बि तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदुसि। साईं बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हमदिया दीवान वाली वाहिद वहदहू मंझां अॼु अस्माउल हुस्ना आउं पेश कयां थो। इब्तिदा ता इंतहा जंहिंजी रहे हमदो सना, इब्तिदा ता इंतहा जंहिंजी रही हमदो समा, सोई ख़ालिक सोई मालिक सोई आ मुश्किल कुशा। जो अज़ल खां आ सदा अल्लाह उनजो नाम आ, सो त हयुल कयूम आ उनखे ई आहे बका। जेको अव्वल सो ई आख़िर, जेको ज़ाहिर सो ई बातिन, जेको हुकुम सो ई हकीम आहे सदा फरमान रवा। जेको हाफ़िज़ ऐं हफ़ीज़ आहे कादिर ऐं क़दीर, सो ई रहमानिर रहीम आहे सदा हाजत रवा। जेको क़ाइम ऐं क़दीर आहे कवी सो ई करीब, जेको कहार आहे काहिर सो ई काबिज़ किबरिया। मुंतकिम सां ज़ुंतिकाम आ, जो मुक़द्दम आहे मुक़सित, जो मुग़ीस ऐं मुब्तदा आ सो मुअख़िर मुंतहा। मालिकुल मुल्क आ मुअता ज़ुल अता आला अज़ीम, आलिमुल ग़ैब आलिमुश शहादत अलीम आलिम अला। जो मुजीब आहे मुहीत ऐं मुहयी व मुमीत, सो मुईद आहे मुहैमिन ऐं मुनीर आहे खुदा। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। जो शहीद आहे हमीद आहे रशीद आहे शदीद, सो रकीब आहे रफ़ी आहे कफ़ील आहे रहनुमा। जो अदील आहे ख़बीर आहे वकील आहे नसीर, मुक़्तदिर वाली वली वारिस सुबहान आ। जो करीम आहे कबीर आहे मुतकब्बिर मलीक, ज़ुल जलाल आ राहिमीन बसीरो समी आ। जेको जब्बार व हसीब आहे लतीफ़ो बदीर, जो रऊफ़ो गफ़ूर आ सो ई नेमुल वकील आ। वाह से वाह, माशाअल्लाह। जेको बर आ ज़ार आ मुनअम अज़ीज़ो मुस्तआन, जो मुकीत आ ज़ुल मआरिज फालिकुल मिसबाह आ। मुस्तजारो मुस्तआरो मुस्तगासो अदल सो, जो मआज आहे मुईन आहे मुजीर आहे ज़िया आहे गिना। जो मनान आहे सुबूर आहे जलील आहे हफ़ी, सो ई नाज़िर सो ई काफ़ी सांसरी ऐं रोज़ी रसा। माशाअल्लाह। जो मुअज़्ज़िज़ सो ई हादी, सो वहाब आहे मजीद, सो समद अल्लाह रब्बुल आलमीन सब खां बहितर रहनुमा। सुभान अल्लाह। जो वजूद आहे सो ई बारी ऐं मुसव्विर, जेको मोमिन ऐं सलाम आहे सो ई हरदो सरा। जेको तव्वाब आहे गाफ़िरुज़ ज़ंब गालिब सो ई बासित, जेको बाक़ी सो ई माने सो ई शाफ़े ऐं शिफ़ा। वाह से वाह। जेको वाफ़ी सो ई दाइम फर्द मलजा ऐं वफ़ी, सो ई मंजी काशिफ़ुज़्ज़र ऐं सदाई बेरिया। हक़ ख़ैरुल वारसीन आहे बादी मुसीब, सो ई राज़िक काबिलुत तौब आहे खुदा। जो जमील आहे फ़त्ताह आहे मुतफ़ज़्ज़िल अबद, सो ई बुरहान आहे गफ़्फ़ार आहे बाक़ी फ़ना। मुंतज़िम बाइस मुदब्बिर साण अल्लाम सो, जेको जामे सो ई ख़ल्लाक आहे सब लय जुदा। सो ई ख़ल्लाक आहे सब लय जुदा। जेको नाफ़े सो ई राफ़े सो ई ख़ाफ़िज़ अजीब,
सो ई मुगनी, सो ई सत्तार, सो ई सादिक, सो अता। माशाअल्लाह। जेको ई नूर समावात आहे, नूर अली नूर, नूरन अला नूर, सो ई सामे, सो ई फातिह बुरहान आहे खुदा। जेको हन्नान आहे, खैरुल हाफ़िज़ीन आबिद जो, सो ई नेमल वकील ऐं ज़ुल जलाल आहे सदा। माशाअल्लाह। तव्हां ज़रे माना हे 99 नाला अलाह जाने में अची विया। जी जी जी। ऐं हींअर मां मुफ़्ती साहिब खे ॾेखारियो त मां बि खणी आयुसि, पर अरबीअ में आहिनि 99 नाला, पर उहे पाण में ईअं ॻंढिया विया आहिनि। इनशाला टाइम मिलंदो त उहे ज़रूरु सामाईन खे, नाज़रीन खे ॿुधाईंदासीं। साईं हाणे अॼु आहे सूरतुल मोमिनून। मोमिन त उन खे चइबो आहे जेको ईमान आणे छॾियो जंहिं हुजे, लेकिन उनखे फलाह हासिलु करण लाइ महिनत करणी आहे। छाकाणि त सूरत अल असर में असां कयूं त ईमान आणणु हिकिड़ो पेपर आहे, अॻिते अमल सालिह आहे, पोइ वरी जमायत जी तयारी आहे, वरी जेको आहे सो अलाह जे रस्ते में जिहाद करिणो आहे। कलमो पढ़े थो न उहो दायरा इस्लाम में दाख़िल थिए। जी हा, बिल्कुलु। उनखां पोइ ईमान जा जेके दर्जात आहिनि उन्हनि खे रब्बुल आलमीन हिन सूरत मुबारक जे अंदरि वॾो हिकु जामे अंदाज़ सां बयानु फरमायो आहे। हिकिड़ी जॻह ते बारी ताला फरमायो त हिकिड़ा माण्हू आया पाण करीम जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि, उन्हनि चयोसीं असां मोमिन आहियूं। त बारी ताला ही आयत नाज़िल फरमायो, क़ालतिल आराब आमन्ना क़ुल ला तुमिनू वलाकिन क़ुलू अस्लमना, अञा त तव्हां इस्लाम क़बूल कयो आहे। लिहाज़ा इहे ई शयूं आहिनि जेके हक़ीक़त में फौज़ व फलाह जे लाइ आहिनि। सुभान अल्लाह। अल्लाह साईं जन्नत नसीब कर, असांखे इन्हनि में शामिल कर जेके असीं ॿुधूं था। आमीन आमीन। जी साईं। बिस्मिल्लाह कयो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़्लहल मुअमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून। शुरू कयां थो पंहिंजे बाबरकत रब जे नाले सां जेको वॾो महिरबान निहायत रहम वारो आहे। तहक़ीक़ मोमिन कामयाब थी विया। हिन जॻह ते बारी ताला क़द अफ़्लह फरमायो कामयाब थी विया। केरु कामयाब थी विया? मोमिन। हर हिकु माण्हू चए थो त आउं मोमिन आहियां। बारी ताला सूरत बक़रा जे आगाज़ में फरमायो आहे त हुदल लिल मुत्तक़ीन, ही किताब हिदायत आहे लेकिन किन माण्हुनि जे लाइ जेके मुत्तक़ी परहेज़गार आहिनि। उनखां पोइ रब्बुल आलमीन 6 निशानियूं बयानु कयूं आहिनि त मुत्तक़ी कहिड़ा आहिनि, जिन खे ही किताब कमा हक़ू हिदायत जिन खे हासिल थींदी। हीअ हिदायत आम आहे लेकिन हासिल केरु कंदा, जिन में 6 निशानियूं आहिनि। चूंकि अॼु पंहिंजी सूरत मोमिनून ई आहे त इन उनवान सां अलाह तबारक व तआला फरमायो त मोमिन कामयाब। इहो हिकिड़ो उनवान आहे। हाणे हर हिकु माण्हू दावा करे थो त आउं मोमिन आहियां। हाणे मोमिन कंहिंखे चइबो, मोमिन केरु आहे, उन जूं अॻिते बारी ताला सिफ़तूं बयानु फरमायूं। पहिरीं सिफ़त बारी ताला हीअ बयानु फरमाई अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। अल्लज़ी माना उहे माण्हू, हुम फ़ी सलातिहिम जेके पंहिंजी निमाज़ुनि में आजिज़ी ऐं निवड़त ऐं ख़ुशू ऐं ख़ुज़ू पेश कनि था। निमाज़ पढ़नि था लेकिन निमाज़ में तमामु तादील अरकान जी रिआयत कंदे फ़राइज़ वाजिबात मुस्तहब सुनन उन्हनि जी रिआयत कंदे निमाज़ अदा कनि था। यानी निमाज़ खे जीअं अल्लाह तबारक व तआला जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो न, सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, निमाज़ ईअं पढ़ो जीअं तव्हां मूंखे निमाज़ पढ़ंदे ॾिसो था। जॾहिं अल्लाहु अकबर चयूं त दुनिया माफ़िया खां बिल्कुलु कटिजी विया ऐं पंहिंजे रब जे अॻियां इंतिहाई आजिज़ ऐं इंतिहाई मोहताज वारी कैफ़ियत पेश करे तमामु अरकान खे सही माना में अदा कनि था। यानी अवामी ज़बान में ईअं चइबो त जॾहिं इंसान निमाज़ में बीहे थो त हक़ त इहो आहे त इहो सम्झे त मां अलाह खे ॾिसां पियो थो। ठीकु आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो जेकॾहिं हिकिड़ो माण्हू निमाज़ में बीठो आहे ऐं अलाह खे ॾिसे थो त अॻियां बीठो आहे, उन वक़्तु हुनजा बुत ॾकंदो ड्रिजंदो पियो त ख़ालिक़ काइनात जे आॾो मां बीठो आहियां, त उन वक़्तु उनजे ख़शियत जी छा हालत? सही ॻाल्हि। ईअं ई आहे न, पाण करीम जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां हज़रत जिब्राइल अमीन, इहा मशहूरु हदीस आहे, हदीस जिब्राइल। साईं जन खां पुछूं त मल एहसान, एहसान छा आहे? त साईं जन फरमायो ताबुदुल्लाह कअन्नक तराहु,
तूं रब जी बंदगी ईअं कर गोया की तूं हिनखे ॾिसी थो, भला जेकॾहिं तुंहिंजे इबादत में अञा उहो कमाल पैदा न थियो आहे हा। त घटि में घटि इहो त सम्झ न त फ़इन्नहु यराक, उहो तोखे ॾिसे पियो थो। अच्छा, इन खे वरी हाणे ब्रेक खां पोइ हिकिड़ो अवामी मिसाल असां सम्झाईंदासीं जी। ऐं ब्रेक वठूं था, इंशाल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में भली का मुफ्ती साहब जेका हदीस पे ॿुधाई त अहसान इहो आहे त जॾहिं तव्हां निमाज़ पढ़ो त पहिरियों त उनजो दर्जो इहो आहे त तव्हां ईअं महसूसु कयो त तव्हां अलाह खे ॾिसो था, पर जेकॾहिं एतिरी तव्हांजो कमाल न आहे त घटि में घटि एतिरो महसूसु कयो त अलाह तव्हांखे ॾिसे थो। इन जो मिसाल हिकिड़ो अवामी मिसाल त हिकिड़ो मज़ूर ॾिसो न, घर में कमु कंदा आहिनि, पोइ सुस्ती कंदा आहिनि, पर जेकॾहिं मालिक मथां बीठो हूंदो साईं जी जी त फ़र्क़ु अची थो वञे। बिल्कुलु थींदो। अच्छा, इहो त आहे वधि में वधि, पर जेकॾहिं मालिक न आहे ऐं उहो चएसि थो कमदार त साईं साईं मथां वेठो आहे, दरीअ मां पियो थो निहारे, हा तॾहिं बि थींदो, पर उहो ओतिरो कोन थींदो जॾहिं अॻियां बीठो आहे। सही। सो इहा आहे जी। वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून, ऐं उहे ई जेके बेहूदा ॻाल्हियुनि खां मुंहुं फेरनि था। वल्लज़ीन हुम लिज़्ज़काति फ़ाइलून, ऐं उहे ई जेके ज़कात अदा कनि था। वल्लज़ीन हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून, ऐं उहे ई जेके पंहिंजे शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कनि था। जीअं त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको मूंखे पंहिंजी ज़ुबान ऐं शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त जी ज़मानत ॾे उनखे आउं जन्नत जी ज़मानत इल्ला अला अज़वाजिहिम औ मा मलकत अयमानुहुम फ़इन्नहुम, मगर पंहिंजनि घर वारनि पंहिंजी ज़ालुनि या जेके हुननि जूं बांधियूं आहिनि, पोइ बेशक उन्हनि ते जे मामले में का मलामत नाहे कई वई। फमन इब्तग़ा वराअ ज़ालिक, पोइ जेको बि इन खां अलावा कोई शइ तलाश करे, उहे माण्हू आहिनि फउलाइक हुमुल आदून, हद खां वधंदड़, हद खां तजावुज़ कंदड़ ऐं अलाह जे अहकामनि खे टोड़ींदड़। अच्छा, हिते जेको बानियूं आयूं आहिनि, ही उहे बानियूं आहिनि जेके जंगियुनि में हथी ईंदियूं हुयूं, पोइ परचेज़ कंदा हुआ माण्हू, उन्हनि जो को वली वारिस कोन हूंदो हो, पोइ बानियूं आहिनि। हाणे जेके असां वटि उहे बानियूं ख़तमु थी वयूं, हाणे असां वटि न काड़ी जंग लॻी आहे, न बानियूं आहिनि। हाणे जेके घरनि में कमकार करण मायूं आहिनि, इहे आज़ादु औरतूं आहिनि। इहो ईअं ई आहे जीअं तव्हां दुकान ते वञो ऐं किलो खंड जो वठो ऐं पैसा जो, हीअ बि तव्हां सां कॉन्ट्रेक्ट आहे त भई पघार जो त तव्हांजा कपिड़ा धोअंदियूं, इहे बानियूं उहे न आहिनि। तंहिंजे करे उहे आज़ादु औरतूं आहिनि, इन्हनि खां पर्दो बि जाइज़ आहे, इन्हनि सां ख़लवत बि जाइज़ कान्हे का। जी। वल्लज़ीन हुम लिअमानातिहिम वअहदिहिम राऊन, ऐं उहे जेके पंहिंजे अमानतुनि ऐं पंहिंजे वादनि खे पूरो कनि था, रिआयत कनि था। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ला ईमान लिमन ला अमानत लहू, जेको माण्हू अमानत में ख़यानत थो करे उनजो ईमान ई कोन्हे। ऐं इन्नल अहद कान मसूला, उहो दुनिया जो वाइदो हुजे या दीनी वाइदो हुजे, वाइदनि खे पूरो कयो, छो त इन्हनि वाइदनि जे बारे में तव्हां खां पुछियो वेंदो। इन में हदीस शरीफ़ जेका अचे आयतुल मुनाफ़िक़ सलासतुन, हा, त रसूल सां फरमायो त मुनाफ़िक़ जूं 3 निशानियूं आहिनि। इज़ा हदस कज़ब, जेकॾहिं ॻाल्हाईंदो त कूड़ हणंदो, व इज़ा वअद अख़लफ़, वाइदो करे फिरी वेंदो, इज़ा ओतुमिन ख़ान, जेकॾहिं अमानत में त उन ठगी कंदो, ख़यानत कंदो। वल्लज़ीन हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून, ऐं उहे माण्हू पंहिंजी निमाज़ुनि जी निगहबानी कनि था, हिफ़ाज़त कनि था, याने 5 निमाज़ूं सारे पढ़नि था, वक़्त ते पढ़नि था ऐं बिला उज़ुर जमात कोन था छॾनि। ऐं जेके माण्हू निमाज़ुनि में ग़फ़लत था कनि, उन्हनि जे कारण वरी बारी ताला सूरतुल माउन में फरमायो फ़वैलुल लिल मुसल्लीन, वॾी ख़राबी आहे निमाज़ुनि जे लाइ। अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून, जेके पंहिंजी निमाज़ुनि में ग़फ़लत था बरतनि। ऐं वरी मुनाफ़िकनि जो बि अचे थो त वैदा कामू इल सलात कामू कुसाला, मुनाफ़िक जी ॿी निशानी आहे त निमाज़ कोन छॾींदो। मुनाफ़िक उहो मुस्लमान जेको अलाह खे मञे थो, नबी रसूल खे सचो सम्झे थो, क़ुर खे, पर
बिज़नेस जे करे, धंधे जे करे या सुस्तीअ जे करे, निमाज़ में सुस्ती थो करे, माना उथे थो त बसि पोइ जॾहिं निमाज़ जो वक़्तु वञण वारो त डोड़ी टकर हणी थो वठे, इहा मुनाफ़िक़ जी निशानी आहे हिन सां गॾु। मुनाफ़िक़ हिकिड़ो हूंदो आहे एतिक़ादी मुनाफ़िक़, जेको महज़ दुनिया जे मक़सद जे लाइ इस्लाम जो इज़हार करे, ऐं ॿियो हूंदो आहे अमली मुनाफ़िक़, माना रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबी बरहक मञे थो, अज़मत बि दिलि में अथसि, अलाह खे माबूद बरहक मञे थो, अज़मत बि दिलि में अथसि, लेकिन सुस्त आहे, जंहिंजे लाइ साईं जन फरमायो त मुनाफ़िक़ जे मथां फजर जी निमाज़ ऐं सोमाणी जी निमाज़ ॾाढी भारी आहे। 10 आयत सगोरी में अलाह रब्बुल आलमीन इन्हनि माण्हुनि जिन जूं इहे निशानियूं बयानु थियूं मोमिननि जूं, उन्हनि मोमिननि जी निशानियुनि खां पोइ फरमाई त उलाइका हुमुल वारिसून, इहे ई आहिनि इनाम वठंदड़, इहे ई आहिनि वारिस। वारिस चइबो आहे जेको मरंदड़ माण्हू जे यानी मूरिस जे माल जो बग़ैर महिनत जे मालिक थी पवे। जी, इन ते विरासत ते वरी हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे, या अचो त पंहिंजो इन ते मां तर्जुमो थो कयां हींअर तकड़ में जी, ऐं तमामु अहम हदीस आहे, कमाल आहे हिन हदीस जो। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो सुनन इब्न माजा में त हर मां तव्हांजे लाइ 2 जायूं मख़सूस आहिनि, तव्हांजे लाइ जन्नत में बि प्लाट रखियल आहे ऐं जहन्नम में बि रखियल आहे। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू जहन्नम में हलियो थो वञे त उहो पंहिंजो प्लाट मिलंदुसि, पर जन्नत वारो वरी ॿियनि खे वधाए ॾिबो। सो इहो आहे जेको आहे सो उलाइक हुमुल वारिसून, यानी फदख़ल व वरिस अहलुल जन्नत मंज़िलहू, उन जे प्लाट उन जाइ ते वरी जेके जन्नती उहो कब्ज़ो करे वेंदा ऐं उन्हनि खे उहो एक्सटेंड करे वधाए वेंदा। जी, الذين يرثون الفردوس هم فيها خالدون, उहे माण्हू जेके जन्नतुल फिरदौस जा मालिक कया वेंदा ऐं उहे उन में हमेशह हमेशह रहंदा। यानी इहा हिकिड़ी जन्नत जो वॾो दर्जो आहे, जंहिंजी सही बुखारी में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त फ़ैज़ा असलतुमुल्लाह, जेकॾहिं तव्हां अलाह खां घुरो था जन्नत, फसलुहू अल फिरदौस, फिरदौस चओसि त ॾे, छो त छा आहे फ़इन्नहू औसतुल जन्नत, इहो माना जीअं हाणे हिकिड़ो औसत जो माना जीअं सिटी सेंटर हूंदो आहे, मिसाल तौरु सदर आहे असांजो, महांगा प्लाट आहिनि न हिते, तव्हां शहर जे सेंटर में वेंदो तव्हांखे ॾहूं ते क़ीमत मिलंदी, त हीअ बि जेका आहे सा जन्नत त तमामु वॾी आहे, इन जो सेंटर सिटी सेंटर फिरदौस आहे ऐं उनखां मथे आहे, माना पहाड़नि ते अहिड़े नमूने असांजो वाहियूं जे हेठां वञनि थियूं ऐं यकदमि उनजे मथां अर्श आज़म आहे ऐं उन मज़ा ई जेके नहरूं निकिरनि थियूं। जी साईं, वलक़द ख़लक़नल इंसान, ऐं अलबत्ता तहक़ीक़ असां पैदा कयोसीं इंसान खे मिन सुलालतिन मिन तीन, वॼंदड़ मिटीअ मां, चीकी मिटीअ मां, सुम्म जअलनाहु नुतफ़ा, पोइ वरी असां हिन जो सिलसिलो बणायोसीं पाणीअ जे कतरे मां, फी क़रारिन मकीन, जेको हिकु जॻह ते करार थो वठे। हीअ जेको सी बार बार अचे न सलातिन जेका या मिटीअ जे बारे में उन जूं 2-3 क़िस्म अचनि था, असल में इन जी सॼे जी मक़सदु इहो आहे त इंसानु 105 अंसरनि मां पैदा थियो आहे ऐं सभई 105 अंसर ज़मीन जे हिसे में आहिनि, कार्बन थियो, फास्फोरस थियो, फ्लोरीन थी, क्लोरीन थी, जेको हाइड्रोजन थिए, इहे सभु पाण में कंबाइन थी था वञनि त इहा मिटी मिक्सचर थी ठहे मिटीअ जो, इंसानु इन मां पियो। ऐं दुनिया में आहिनि इहे 105 अंसर, चंड तां पथर खणी आहिनि, उन में बि को 106 नज़र कोन आयो आहे, इहा ई आहे जेका ॼणे मिक्स थियनि था तीअं साॻी मिटी थी वञे। हूअं बि जेकॾहिं इंसान खे इब्तिदा त खणी मिटीअ मां ज़ाहिरी तौर ते, लेकिन हीअ जेको लुत्फ़ो आहे इन में बि इहे सभु अंसर शामिल थियनि था। पोइ बारी ताला हिन आयत सगोरी में जेके इंसान या जेके बि अलाह जी मख़लूक जे ख़िलक़त जा मराहिल आहिनि ऐं जेके उन में तब्दीलियूं थियूं थियनि उन्हनि खे बयानु करणु। पोइ असां पैदा कयोसीं पाणी जे नुत्फ़े मां ॼमियल खून, फख़लक़नल अलक़त मुज़ग़ह, पोइ असां उन मां बणायोसीं हिकिड़ो गोश्त जो लोथड़ो, फख़लक़नल मुज़ग़त इज़ामा, पोइ उन गोश्तड़े में असां गोश्त जे लोथड़े में हॾियूं विधियूंसीं, फ़कसौनल इज़ाम लहमा, पोइ चाढ़ियोसीं उन हॾियुनि जे मथां गोश्त, माना पहिरीं हॾा ठही था वञनि, पोइ जेके मसल्स जेके हुनखे ॻंढियुनि थियूं, छो त जेके असांजा हॾा आहिनि न साईं, इहे पाण में ॻंढियल कोन्हनि के, हिन जे विच में विथी आहे, चाहे गोॾे जो हॾो, को बि हॾो पाण में हीअं किली लॻल ॻंढियल न आहे सॼे जिस्म में, जेकॾहिं 360 हॾा आहिनि सभु हिन जे विच में विथी आहे। हाणे इहो विथी वज़न कीअं थी खणे, इहो वरी हिन जे मथां मसल्स चढ़लियूं आहिनि जेके
उहे हुनखे टकराइण नथियूं ॾियनि, एॾो वज़न। हे गोॾनि में सूरु छो पवंदो आहे? छो त इहे जेके चौधारी मसल उहे वीक थी वेंदियूं आहिनि, पोइ हॾो जॾहिं हुनखे वञी लॻंदो आहे न हेठीअ खे, पोइ सूरु थींदो आहे। इहो आहे त पहिरीं हॾा था ठहनि, पोइ वरी हुननि जूं मसल्स थो अलाह सिखाए। जी। ثم انشأناه خلقا آخر، पोइ असां हुनखे वरी उथारियूं था हिकिड़ी ॿी ख़िलक़त में। فتبارك الله أحسن الخالقين، बाबरकत आहे तुंहिंजो अल्लाह ऐं बहितरीन पैदा कंदड़ आहे। ثم إنكم بعد ذلك لميتون، पोइ बेशक तव्हां इन ज़िंदगी खां पोइ अलबत्ता ज़रूर मरंदव। ثم إنكم يوم القيامة تبعثون، पोइ बेशक तव्हां क़यामत जे ॾींहुं उथारिया वेंदव। मरण खां पोइ जी ज़िंदगी इहो इस्लाम जो हिकिड़ो इनक़िलाबी अक़ीदो आहे। जंहिंजो इन शइ ते अक़ीदो एतिक़ाद आहे, उहो माण्हू फूके फूके कदम खणंदो ऐं डिॼी डिॼी साहु खणंदो त मूंखे हिसाब किताब ॾियणो आहे। हाणे अॻिते मां थोरो इहो आहे साइंस जो सही। हाणे जेका इन खां पोइ बि आहे त छाकाणि इहो थोरो अॻिते मां कनि, रब फरमाए थो लक़द ख़लक़ना फ़ौक़कुम सबअ तराइक। तराइक हक़ीक़त में जारे में तख़्ते खे बि चइबो आहे। त चए थो तव्हांजे मथां असां 7 लेयर ठाहिया आहिनि। वमा कुन्ना अनिल ख़ल्क़ गाफ़िलीन, उन्हनि लेयर्स जो जेको फंक्शन आहे अलाह चए थो उहो क़ाइम आहे दाइम आहे, असां उन खां गाफ़िल कोन्हियूं का। लेकिन इहे जेके 7 लेयर अहिड़ा आहिनि जेके असांखे ख़बर आहे उन्हनि जी। ऐं जॾहिं कंहिं शइ जी ख़बर पइजी वञे, चाहे साइंसी इल्म सां या तारीख़ी इल्म सां, त उते अलाह ताला लफ़्ज़ तरौ इस्तेमालु कंदो आहे, ॾिसो कोन था। तंहिंजे करे हिते अचे थो अलम तरौ कैफ़ ख़लक़ अल्लाहु सबअ समावातिन तिबाका, तव्हां नथा ॾिसो त अलाह ताला कीअं 7 लेयर ठाहिया आहिनि आसमान जा। आसमान त ककरनि खे बि चए थो त आसमान मां मींहुं थो वसे। लेकिन इहो सम्झाइण जे लाइ इनशाला ब्रेक खां पोइ मां इन ते थोरो ॻाल्हाईंदुसि। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में भलीकार ॻाल्हि पई हले त अलाह ताला हिते फरमाए थो त असां तव्हांजे मथां 7 लेयर ठाहिया आहिनि ऐं उन्हनि लेयरनि जो जेको फंक्शन आहे उन खां असीं गाफ़िल न आहियूं। वमा कुन्ना अनिल ख़ल्क़ गाफ़िलीन, जंहिं मक़सद लाइ ठाहिया आहिनि अलाह चए थो उहो पंहिंजो मक़सदु पूरो कनि था। हिते लफ़्ज़ थो अचे त कीअं था चऊं इहे 7 लेयर आहिनि। अलाह चए थो अलम तरौ कैफ़ ख़लक़ अल्लाहु सबअ समावातिन तिबाका, तव्हां ॾिसो कोन था त अलाह कीअं इहे ठाहिया आहिनि 7 लेयर। हिते अलम तरौ माना ॾिसण जी ॻाल्हि आहे। हिते ॾिसणु कीअं थींदो आहे? मिसाल तौरु बिजली आहे साईं, डॉक्टर साहिबु ॾिसण में कान थी अचे, पर उनजो एविडेंस एॾो आहे जो हर कंहिंखे यकीन आहे त बिजली आहे। ईअं आहे न साईं, ॾिठी बि कोन अथऊं। साॻे नमूने सां अलम तरौ तॾहिं अलाह चवंदो या को अहिड़ो वाक़ियो थी चुको आहे जेको एॾो किताबनि में अॻियनि में अची चुको आहे, उन में चए थो तव्हां अलम। हिनखे इल्मी ज़ुबान में चवनि था त हिकिड़ी आहे रोयत बसरी, ॿी आहे रोयत इल्मी। त हिते रोयत तर मां मुराद, रोयत इल्मी मुराद। ठीकु आहे। हाणे चए थो त इहे 7 ऐं इन जो कमु छा आहे? नंबर पहिरियों आहे वसमाए ज़ात रज, इहे रिफ्लेक्ट था कनि, शयुनि खे मोटाइनि था। छा आहे त जेके 7 लेयर आहिनि, जीअं मां तव्हांखे ॾसियां थो, मिसाल तौरु ही 7 लेयर आहिनि। इहे 7 ई लेयर जेके हेठियां लेयर आहिनि, इन्हनि जो कमु आहे त इहे जेको रेडियो वेव्स आहिनि या टीवी इनखे मोटाए थी, परते नथी खणण जी। उन खां पोइ इहे जेके ककर आहिनि उन्हनि खे मथे वञण खां रोके थी छॾे। वरी ॿिया लेयर अहिड़ा आहिनि जो जेकॾहिं मथां का शइ अचे थी त उनखे अंदरि नथी अचण ॾिए। मिसाल तौरु एटमॉस्फेयर में मथे जेके एटमॉस्फेयर में न बल्कि उते जेको फिज़ा में वॾा वॾा पथर पिया था हलनि साईं, हिकु हिकु पथर हैदराबाद जो एतिरो, हिकु हिकु पथर अधु सिंध जो एतिरो पिया था फिरनि, ऐं उहे फिरी ऐं जेकॾहिं किरनि ज़मीन ते त तबाह करे छॾनि, त उहो जेको लेयर आहे 3 ऐं 4 उहो 30-35 किलोमीटर वेकिरो आहे। उन मां का बि शइ लंघे थी त एॾी हुनजी गर्मी वधी थी वञे जो सड़ी रख थी वञे, जो हेठि तव्हांखे पोइ रख मिलंदी, उहो पथर नथो लंघे हेठि जेसिताईं अलाह न चाहे। साॻे नमूने सां केतिरा रेज़ सिज मां अचनि था, जेकॾहिं इहे हेॾे सिधो पहुचनि त असांखे साड़े छॾनि। हे जेको ओज़ून लेयर चवंदा आहिनि, इहो अहिड़ो लेयर आहे जेको उन मथियनि रेज़ खे रोके थो। तॾहिं था चवनि त अहिड़ो ॿारनि न ॿारियो ऐं तेल न साड़ियो, इन सां कार्बन डाइऑक्साइड या ओज़ून खे थी वञी खाए।
ऐं ओज़ून जो वॾो हिकिड़ो होल ठही वियो हो, सख़्त ख़तरे जी ॻाल्हि हुई। लेकिन हाणे जो करोना आयो आहे उन्हीअ जे फ़ाइदे में छा थियो आहे त हे जो गाॾियूं बीही वियूं आहिनि त उन्हीअ सां उन में जेका सा उहो होल भरिजी वियो आहे, माना बंदि थी वियो आहे। त अलाह ताला फरमाए थो हिकिड़ो त वसमा ज़ात रज, इहो रिफ्लेक्ट थो करे, मोटाए थो इहे लेयर, हेठियुनि जो हेठियूं शयूं हेठि थो मोटाए, मथियूं मथे थो मोटाए। ॿियो वजाल न समा सकफ़ महफ़ूज़ आहे, ऐं इहे सकफ़ माना छित आहे न, इहे लेयर इहे हिफ़ाज़त था कनि। वहुम अन आयात हा मोरिदून, अलाह चए थो त इहे शयूं मौजूदु आहिनि लेकिन क़ुर पढ़नि कोन था या क़ुर ते गौर कोन था कनि, तंहिंजे करे इहे मौजूदु शयुनि जो बि माण्हू जेका आहिनि सो एराज़ कयो वेठा, हुनखे ख़बर ई कान्हे शइ जी। तंहिंजे करे इहे जेके 7 ई लेयर आहिनि, इहे नाला अथनि लिखियल हेठियां। जेको मथियों आहे सो इन ई चए थो त इहो जेको सो इहो तक़रीबन 10 किलोमीटर मथे आहे ज़मीन खां, ऐं इन में तव्हांजा सॼा ककर ऐं टेम्परेचर हिन में था थियनि। वरी उनखां पोइ ॿियो लेयर आहे, उहो वरी हितां कोई 30-35 किलोमीटर आहे, ऐं इन में जेको आहे सो काफ़ी शयूं। त इहे सभई लेयर अलाह साईं जा आहिनि जेके ज़बरदस्त कमु कनि था। जे इंसान जी जे इहे न हुजनि, इहे तराइक या तिबाका, त इंसान ज़िंदा न रही सघे। त अलाह चए थो तव्हांजी हिफ़ाज़त कनि था। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो अल्लज़ी ख़लक़ सब समावातिन तिबाका, हाणे तबको अची वियो न, साॻियो ताक़ वारी ॻाल्हि। मां तरफ़ी ख़ल्क़ रहमान मिन तफ़ावुत, चए थो हे जेके फंक्शन कनि था, छा इन्हनि में तव्हांखे को डिफेक्ट ॾिसण में आयो आहे या का ग़लती ॾिसण में आई आहे? फर्जल बसर, अञा भला वरी नई से तहक़ीक़ कर, वरी निहार, हल तरो मिन फतूर, छा हिन में तोखे को डिफेक्ट, को ॾार या का डिज़ाइन में कमी तोखे नज़र अचे? इते फर्जल बसर बि तहक़ीक़ जी माना आहे, वधीक हक़ीक़ माना तहक़ीक़ कर। ओ यस अचे थी पोइ अल्लाह रब्बुल आलमीन सूरत मोमिनून जे अंदरि जेको बयानु फरमायो आहे, हक़ीक़त में हीअ सूरत आब व ज़र सां लिखण जहिड़ी आहे। पोइ वञोसि। रब्बुल आलमीन हिन सूरत मुबारक जे अंदरि आगाज़ फरमायो क़द अफ़लहल मोमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिदून। हेॾा वापसि हाणे उनखां पोइ वरी हाणे अॻिते फरमाई त व अंज़लना मिनस समाई माअन बिक़दर, ऐं असां लाथोसीं आसमान मां पाणी हिकिड़े अंदाज़े सां। सुभान अल्लाह। फ़अस्कन्नाहु फ़िल अर्ज़, पोइ असां उनखे वरी रखियोसीं ज़मीन में। व इन्ना अला ज़हाबिन बिही लक़ादिरून, ऐं बेशक असां हिन पाणी खे ख़तमु करण ते बि क़ादिर आहियूं। माना ककर वसनि ई न, हलिया वञनि जी। या वरी पाणी सुकी वञे, जीअं ॿी जॻह ते फरमाई त अलाह जेकॾहिं चाहे त हिन ज़मीन में पाणी हेठि वठी वञे, पोइ तव्हां कढी बि नथा सघो। त अलाह तबारक व ताला इंसाननि जी ज़रूरत जेतिरो पाणी वसाए थो, ऐं उहो पाणी वरी हिकु अहिड़ा खुलियल डैम आहिनि मुंजमद सूरत में, बर्फ़ुनि जी सूरत में उहो पाणी ॼमियो पियो आहे। पोइ उहो पाणी ज़मीन जी नसुनि में बग़ैर पाइप लाइन सिस्टम जे उहो पाणी ज़मीन में हले थो, वरी किथे किथे पहुचे थो। जीअं फरमाईं था अन्ना नसूकुल माअ इलल अर्ज़िल जुरुज़, असां उहो पाणी वसायूं कंहिं ॿी जॻह ते था, वरी उन पाणी खे काहे अची करे मैदाननि में था पहुचायूं। हज़रत इब्न अब्बास रज़ी अलाह ताला ने फरमायो इन मां मुराद जेको आहे सो मिस्र जी ज़मीन आहे, जेका परे परे खां, या वरी इराक जूं ज़मीनूं आहिनि। असांजा मुहक़िक़ चवनि था त बिल्कुलु सही आहे, इन मां मुराद उहे सभु दरिया आहिनि दुनिया जा वॾा, उन में असांजी माथिरी सिंधू बि अचे थी, जंहिंते मेहराण जेको मथां हमालिया खां वहंदो अची करे हिते जेको आहे सो अरबी समुंड में छेड़ थो करे। हाणे अलाह साईं हिन पाणी खे कीअं थो असां ताईं काहे थो अचे। ऐं इहे दुनिया जूं वॾियूं तहज़ीबूं आहिनि, जंहिंमें सिंधु, गंगा, जमुना ऐं उन सां गॾोगॾु दजला, इहे तहज़ीबूं, उन्हनि में सिंधु तहज़ीब ॿिए हिकु नामवर तहज़ीब आहे। ॾिसो न, अलाह ताला क़ुर में चयो आहे त मुंहिंजूं जेके इहे निशानियूं आहिनि, इन ते माण्हू अंधा ऐं ॿोड़ा थी था किरी पवनि। हाणे तव्हां केॾी सुठी ॻाल्हि कई, पर वधीक ॻाल्हि त अलाह ताला ज़ख़ीरो पाणीअ जो पहाड़ जे चोटियुनि ते बर्फ़ जी सूरत में थो करे, त जीअं आस्ते आस्ते पिघरे त सॼो साल असांखे पाणी मिले। जेकॾहिं इहा बर्फ़ न हुजे त दरिया में पाणी ईंदो असां वटि, ऐं जे न अचे त हैदराबाद जो पाणी जो किथां पाणी पीअंदा। पर जेकॾहिं रब चए साल जो पाणी स्टॉक करे छॾियो त कीअं कयूं? कोन कयूं, पाणी ख़राबु थी कोन थींदो। ऐं अहिड़ियुनि जॻहियुनि ते वरी महफ़ूज़ कयूं, उते माण्हू आबादियूं घटि ऐं महफ़ूज़। हिन आयत सबूरी ते जेकॾहिं माण्हू गौर करे न, त अलाह रब्बुल आलमीन पंहिंजी कुदरत जो अज़ीम शाहकार ज़ाहिर। हा बिल्कुलु, पोइ त हे त माण्हू परे ई कोन थिए न, रुॻो अलाह जे ॻाल्हियुनि ते गौर करे क़ुर सां शयूं मिलाईंदो वञे। मां थो चवां त क़ुर उनखे कैप्चर करे छॾींदो, कैप्चर। माशाअल्लाह। ऐं ख़ासि तौर ते हीउ महीनो जेको आहे न, जंहिंमें जीअं तव्हां चयो त रोज़े में
इंसान जे दिलि ते नफ़्स ते हर थो हले। वरी पोइ शाम राति थिए हिन क़ुर खे ॿुधो ऐं पढ़ो, पोइ हिन जा ॿिज पोखियो, पोइ ॾिसो त कहिड़ा था फसल वण फल। निकिरनि तव्हांजे सीने मां, नूर था निकिरनि, नूर ॼमंदो। जी साईं। فَأَنشَأْنَا لَكُم بِهِ جَنَّاتٍ مِّن نَخِيلٍ, पोइ असां वरी पैदा कयासीं, जेको आहे सो फुटायासीं तव्हांजे लाइ हिन में बाग़ात। मिन बयानिया, उन मां खजूं, आनाब इनब जो जमा, अंगूर, लकुम फीहा फवाकिह, तव्हांजे लाइ इन में कई मेवा आहिनि, कसीरतुन, तमामु घणा, वमिनहा ताकुलून, उन्हनि मां जेके कुझु तव्हां खाओ बि था। ऐं के अहिड़ा मेवा आहिनि जेके अॼु ताईं असां ॾिठा ई कोन्हनि, ऐं के अहिड़ा आहिनि ॾिठा आहिनि खाधा कोन्हनि, लेकिन बारी ताला उन्हनि सभिनीनि जो ज़िक्र फरमायो। बिल्कुलु। वशजरतुन तख़रुजु मिन तूरि सैना, ऐं वण जेको निकिरे थो जबल तूर सीना मां, तुंबितु बिद्दुहन, जंहिंमां तव्हां तेल था कढो, वसिबग़ुल लिल आकिलीन, ऐं इहो खाईंदड़नि जे कारण ॿोड़ जो कमु बि ॾिए। सुभान अल्लाह। अरब में जीअं पाण हिते आचार था ठाहियूं या इहो, उहे इन खे ॿोड़ ऐं सालन जे तौर ते इस्तेमालु कनि। हर हंधि ओलिव ऑयल इस्तेमालु थो थिए। हा। जी, इन में अथव हदीस शरीफ़ त जेको आहे सो ऐतदुमू बिज़ैत, याने तव्हां इन सां ॿोड़ करे इन खे खाओ, व दहिनू बि, ऐं इन सां मालिश बि कयो, छो त फ़इन्नहु मिन शजरतिल मुबारकतिन, इहो जेको सो हिकिड़े मुबारक वण जो इहो तेल आहे। त माना जिस कल्ह मूं हणायो आहे तेल ज़ैतून जो, मूंखे थोरो इहो शुगर जे करे राति जो थोरो पेन शुरू थियो टंग, पोइ अल्हम्दुलिल्लाह इन सां केॾो अफ़ाक़ो थी। हे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा गाइड आहे क़ुर जी न, जंहिं असांखे ॾसे थो तव्हां करिणो छा आहे। सुभान। अच्छा, पोइ हिते हिकिड़ो कयो, ऐं इहे अच्छा हलो अॻिते हलो। वइन्न लकुम फिल अनआमि लइबरा, ऐं बेशक तव्हांजे लाइ जानवरनि में बि वॾो सबक़ु आहे। नुस्क़ीकुम मिम्मा फी बुतूनिहा, असां तव्हांखे पीआरियूं था उन जे पेटनि मां, वलकुम फीहा मनाफिउ, माना खीर था पीआरियूं, ऐं तव्हांजे लाइ इन में कई फ़ाइदा आहिनि। वमिनहा ताकुलून, ऐं इन्हनि मां कुझु जानवर अहिड़ा आहिनि जिन जो तव्हां गोश्त बि खाओ। वअलैहा वअलल फुल्कि तुहमलून, ऐं इन्हनि ते ऐं ॿेड़ियुनि ते तव्हां सवार बि थियो था, सफ़र बि कयो था। हे साईं उहो आहे जेके ओलिव ऑयल जा जेके वण अलाह चयो आहे न त पहाड़नि ते थियनि था, त इन जी तस्वीर आहे शाम जी, त इहे वण कीअं था थियनि, छाकाणि त इन वण जे लाइ असांखे उस खपे, लहण महिल बि उस खपे, ऐं सिज निकिरण महिल बि उस खपे, तॾहिं हे पची तयारु थो थिए। ऐं हक़ीक़त में इन खे ज़ैतून चइबो आहे। असां जेको ज़ैतून था खाऊं ज़ैतून न आहे, अमरूद आहे, ॿुधो न। हा, हिन खे ओलिव चइबो आहे अंग्रेजीअ में, ऐं हिन खे गोवा चइबो आहे जेको असीं खाऊं था, पर नालो चढ़ी वियो अथसि ज़ैतून ज़ैतून ज़ैतून, हालांकि ज़ैतून उहे आहिनि जेके हीअ आहिनि। जी साईं। इन जो ज़िक्र बारी ताला वारे सूरत नूर में थोरो अञा वज़ाहत, अल्लाह नूरु समावाति वल अर्ज़ मथल नूरिही कमिश्कातिन, इहो फरमायो। वलक़द अरसलना नूहन इला क़ौमिही, हाणे आयत नंबर 23 खां पोइ रब्बुल आलमीन वरी हिकु मौज़ू खे थोरो मटाईंदे, पहिरियां फलकी सफ़ली पंहिंजी कुदरत जो निशानियूं, हाणे वरी जेके तारीख़ी वाक़ियात आहिनि उन्हनि मां बि असांखे सम्झाए पियो। ऐं अलबत्ता तहक़ीक़ असां मोकिलियोसीं नूह अलैहिस्सलाम खे उनजी क़ौम ॾांहुं, फ़क़ाल या क़ौम अब्दुल्लाह, पोइ चयाईं ए मुंहिंजी क़ौम बंदगी कयो अल्लाह जी। हर पैगंबर जी दावत जो महवर वज़ीफ़ो इहो आहे, मालकुम मिन इलाहिन गैरु, तव्हांजे लाइ अलाह खां सवाइ ॿियो माबूद ई कोन्हे, अफला तत्तक़ून, पोइ तव्हां डिॼो छो था, तव्हां मुतक़ी छो था थियो, तव्हां चङा छो कोन था थियो, तव्हां परहेज़गार। हाणे माना ख़बर पई न त अलाह खे मञींदड़ आहिनि, लेकिन अलाह सां गॾु ॿियूं शख़्सियतूं कंहिं न कंहिं फॉर्म में रखियो वेठा आहिनि, मोहलनि जी जेके गुज़ारे वियल, ऐं इन अक़ीदे खां त हीअ अलाह खां कमु कराए ॾींदा, तॾहिं थो चए त हिकु अलाह खां घुरो, अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखे न घुरो, माना ॿई शयूं मौजूदु आहिनि, तॾहिं त कंपेयर थो करे न रब साईं। जी। फ़क़ाल अलमलउ अलज़ीन कफ़रू, पोइ चयो उन जी क़ौम जे सरदारनि, मिन क़ौमिही, जेके उन जी क़ौम जा चङा मुड़ुस वॾेरा, मा हाज़ा इल्ला बशरुम मिस्लुकुम, नाहे ही मगर तव्हां जहिड़ो हिकिड़ो इंसान, युरीदु अन यतफ़ज़्ज़ल अलैकुम, चाहे थो त तव्हां ते बरतरी हासिल करे, फज़ीलत हासिल करे। माण्हू ठीकु आहे, ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं।
अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में भली कार। मुफ्ती साहब ये आयत 24 पढ़ी त फ़क़ाल अल मलअु लज़ीन कफ़रू मिन क़ौमिही मा हाज़ा इल्ला बशरुम मिस्लुकुम युरीदु अन यतफ़द्दल अलैकुम। मलअ केरु आहे? जॾहिं मुआशरे में बुराई वधी वेंदी आहे ऐं अदल इंसाफ़ ख़तमु थी वेंदो आहे त इन नाइंसाफ़ीअ जे माहौल में हिकिड़ो अमीर तबिको पैदा थींदो आहे जेको लुट फुर जे करे अमीर थियो आहे। इन खे मलअ चइबो आहे। ऐं इहे ई माण्हू आहिनि जेके मुआशरे में ख़राबीअ जो सबबु थींदा आहिनि। इन्हीअ ते जेको सो शाह वलीउल्लाह लिखियो आहे त जॾहिं मुआशरे में अहिड़ो तबिको मथे ईंदो आहे त ग़रीब माण्हू बि चवंदा आहिनि त असां पोइ धाड़ा हणूं, असां चोरियूं कयूं, असां क़तल कयूं, असांखे बि इहे शयूं खपनि जेके हिननि खे आहिनि। माना इहे सॼे मुआशरे जी नब्ज़ आहे, रिफ्लेक्ट कनि था। पोइ अलाह ताला क़ुर में फरमाए थो त जॾहिं बि को रिफॉर्मर ईंदो आहे, को नबी ईंदो आहे त इहे मुखालिफ़ कनि। हिते छा था चवनि? युरीद अन यतफ़द्दल अलैकुम। मतिलबु आहे त बाबा तव्हां हिन चवण ते हलंदव, माना जो मतिलबु हे ॾोकड़ था, जीअं असां कमाया न ॾोकड़, मिसाल तौरु असांजा पेजारा नहीं, असांजे पेजारनि ते कब्ज़ो था कनि, असांजी प्रॉपर्टी ते कब्ज़ो था कनि, इहो नमूनो था कनि, यानी उन्हनि खे पंहिंजी प्रॉपर्टी जी ॻणती हूंदी आहे। पोइ अलाह ताला जॾहिं कंहिं मुआशरे में ॾिसंदो आहे त इहो तबिको तमामु ख़राबु थी चुको आहे ऐं हेठि जेके माण्हू आहिनि ते क़ुर न पढ़ण जे करे गीदी थी विया आहिनि, को हिमत कान्हे हिन का जो उथी अहिड़े माण्हुनि जो मुक़ाबिलो कनि, मुंहुं ॾियनि, पोइ अलाह ताला हुनखे अज़ाब ॾींदो आहे। लेकिन अज़ाब ॾियण खां अॻु में क़ुर में अचे थो त उन्हनि इहे जेके मथे तबिके खे हथई हुशी ॾींदो आहे अलाह साईं, त अञा किन कयो, अञा ज़ुल्म कयो, अञा शोबाज़ी कयो, धीउ परिणायो त 5-8 करोड़नि जा तव्हां शामियाना लॻायो ऐं मानियूं हलायो ऐं सॼी दुनिया जा माण्हू वलीमे में गॾु कयो। जॾहिं की वलीमे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर में वलीमो कयो आहे, 2-3-4 साहबिन खे घुरायो अथई, कॾहिं क़तल विराई अथई, कॾहिं बकरी बि कई अथई। ऐं रसूल फरमाए त जंहिं वलीमे में शोबाज़े वञो ई न, जंहिं वलीमे में ग़रीबनि खे न घुराइजे उन में बि न वञो। पोइ अलाह ताला इन क्रीम खे तबाह करण जे लाइ इन्हनि खे अञा ख़राबु कंदो आहे। क़ुर में अचे थो ऐं पोइ ख़राबियूं कंदा आहिनि, पोइ अलाह अज़ाब आणींदो आहे। तंहिंजे करे इहो जेको आहे सो मलअ उहो तबिको आहे जेको बेईमानी ऐं ग़ैर समाजी निज़ाम अदल इंसाफ़ न हुजण जे करे मथां तरी अची वेंदो आहे। जी साईं। वलौ शाअ अल्लाहु लअंज़ल मलाइका। ऐं जेकॾहिं अल्लाह घुरे हा त पोइ फ़रिश्ता लाहे हा हिदायत लाइ। मा समिअना बिहाज़ा, असां न ॿुधो आहे अहिड़ी, न ॿुधी आहे असां अहिड़ी ॻाल्हि फी आबाइनल अव्वलीन, पंहिंजनि पहिरियनि अबनि ॾाॾनि खां। इन हुआ इल्ला रजुलुम बिही जिन्न, ही हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे सौदा थी पियो आहे, जिन थियो अथसि। फतरब्बसू बिही हत्ता हीन, पोइ तव्हां इंतज़ारु कयो हिकु वक़्त ताईं, इहा ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि ईअं चवनि पिया। क़ाल रब्बि अंसुरनी बिमा कज़्ज़बून, पोइ चयो हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम, ऐं मुंहिंजा रब तूं मुंहिंजी मदद कर उन में जंहिं दावत जे कम में जंहिंखे हिननि कूड़ो चयो ऐं मूंखे झुकलायूं। हे जेको चवनि पिया त थोरो इंतज़ारु कयो, माना हुननि खे अॻु ई प्रोग्राम हो त माराईंदासूंसि या कुझु न कुझु कंदासीं, बसि इहे ॾिसो असांजी प्लानिंग हले पई त हिनखे ख़तमु कंदासीं। त इहा आहे उन्हनि जी इंतज़ार जी ॻाल्हि। रसूल असां केतिरा अटे पकियनि। जी साईं। फअौहैना इलैहि अन इस्नइल फुल्क बिअयुनिना, पोइ असां हुकुम कयोसीं, वही मोकिलीसीं नूह अलैहिस्सलाम ॾांहुं, ही त तूं ठाहे ॿेड़ी असांजी निगरानी ऐं असांजे हुकुम सां। पोइ जॾहिं ईंदो न असांजो आर्डर, पोइ ऐं पाणी मां जोश मारे तनूर, यानी जॾहिं तनूर मां पाणी निकिरे। फस्लुक फीहा मिन कुल्लिन ज़ौजैन इस्नैन, पोइ तूं सवार करे इन ॿेड़ीअ ते हर क़िस्म जा ॿ जोड़ा, यानी जानवरनि में बि पखियुनि में बि इंसान, नर मादी। व अहलक इल्ला मन सबक़ अलैहिल क़ौलु मिनहुम, ऐं बर्बाद थींदा उहे मगर जिन ते असांजी ॻाल्हि पहिरियां, व अहलक ऐं पंहिंजे घर वारनि मां बि, मगर उहे जंहिं ते पहिरियां ॻाल्हि तय थी चुकी आहे। वला तुख़ातिबनी फिल्लज़ीन ज़लमू, ऐं तूं असां सां न ॻाल्हाए ज़ालिमनि जे हक़ में। इन्नहुम मुग़रक़ून, बेशक उहे ॿुॾंदड़ ऐं गर्क तबाह थींदड़ आहिनि। फ़इज़ा इस्तवैत अंत वमन मअक अलल फुल्क, पोइ जॾहिं तव्हां बराबरि थी वेहो ऐं जेके तोसां गॾु आहिनि उहे सभु ॿेड़ीअ ते, फ़क़ुलिल हम्दुलिल्लाहिल्लज़ी नज्जाना, पोइ चओ सभु तारीफ़ूं अल्लाह जे लाइ आहिनि जंहिं असांखे बचायो मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन, ज़ालिम माण्हुनि मां।
वक़ुर रब्बी अंज़िलनी मुनज़लन मुबारका, ऐं हीअ बि चओ ऐं मुंहिंजा रब तूं असांखे लाहे उहो लाहिण बि बरकत वारो, व अंत ख़ैरुल मुनज़िलीन, ऐं तूं ई बहितरीन मंज़िल ते पहुचाईंदड़ आहीं। इन फी ज़ालिका लआयात, बेशक इन वाक़े में वॾो सबक़ु आहे। व इन कुन्ना लमुबतलीन, ऐं असां ई इंतकाम वठंदड़ ऐं नाफ़रमाननि खे सज़ा ॾींदड़। साईं काल मौजूदु आहे शायदि। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं मुंहिंजो नालो मंसूर सोलंकी आहे जी। पर त मां मेहरान टीवी जे चैनल जे मालिक खे ऐं तव्हां टिनी आलमनि खे मुबारकबाद थो ॾियां जो तव्हां क़ुरान करीम जो आसान नमूने सां तर्जुमो कयो था ऐं तफ़सील ॿुधायो था। इहो सिंधी आलमनि जो शान आहे त उहो बग़ैर तशद्दुद जे बग़ैर जुनून जे ॻाल्हियूं आसान खां आसान कंदा आहिनि। तव्हांखे वरी ख़ासि अर्ज़ु आहे त अंग्रेजी जा लफ़्ज़ जीअं हाणे लेयर या फाउंडेशन या ॿिया जेके इस्तेमालु कयूं था, शायदि तव्हांजी तालीम काफ़ी अंग्रेजी खां मुतासिर थियल आहे, उहो कयो था, पर तव्हांजी कोशिशि हुजे त सिंधी जा अल्फाज़ घणे खां घणा इस्तेमालु कयो। सलाह केतिरा पढ़ियल लिखियल माण्हू जेके मुश्किल सां ॻोठनि में आसानी सां सिंधी सम्झनि था ॻाल्हाइनि था, उहे शहरी ज़बान ते नथा सम्झनि त ज़ाहिर आहे उर्दू जा लफ़्ज़ या ख़ासि करे अंग्रेजी जा लफ़्ज़ उहे नथा सम्झी सघनि। तव्हांजी कोशिशि हुजे त उहे लफ़्ज़ पहिरियों खां तव्हां ठीकु आहे साईं, इनशाला साईं ईअं ई कंदासीं। पर शायदि किथे किथे साइंटिफिक फैक्ट अची थो वञे, को लफ़्ज़ वात मां निकिरी थो वञे, पर तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे तवजह ॾियारी, इनशाला कोशिशि कंदासीं त कंट्रोल कयूं। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। अल्लाह साईं तव्हांखे क़ुरान पाक जे प्रोग्राम ॿुधण ऐं उनजी पज़ीराई जी जी साईं अजर हलो सर अॻिते। ثم أنشأنا من بعدهم قرنا آخرين, पोइ वरी असां पैदा कयासीं उन्हनि खां पोइ ॿिया माण्हू। अच्छा पोइ आयत ते वञूं, पोइ छा उन्हनि खे فأرسلنا فيهم رسولا منهم, हा पोइ असां मोकिलियासीं उन्हनि में हिकिड़ो रसूल उन्हनि मां। अच्छा। अन अब्दुल्लाह, पोइ उन चयनि बंदगी कयो अलाह जी, मालकुम मिन इलाहिन गैरो, तव्हांजे लाइ अलाह खां सवाइ ॿियो को माबूद ई कोन्हे। अफला तत्तकून, तव्हां छो नथा चङा थी पओ, तव्हां छो नथा परहेज़गार। हलो अॻिते। इन फी ज़ालिका लआयातिन व इन कुन्ना लमुबतलीन वक़ुल फइज़ा इस्तवैता अंत वमन मअक अलल फुल्क, पोइ जॾहिं तव्हां हिन ते बराबरि थी वेहो ऐं जेके तोसां गॾु आहिनि, पोइ पंहिंजे रब जी तारीफ़ कंदे चओ सभु तारीफ़ूं अलाह जे लाइ आहिनि जंहिं असांखे ज़ालिम माण्हुनि मां निजात ॾिनी। फस जी तव्हां पोइ ते था हलिया वञो न, तव्हां अॻिते ॾिसो 26 27 वक़ाल अल मलअ, हलो हा अॻिते इहो ई आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जे बयान में पोइ हिननि माण्हुनि ने काल मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम सर। जी साईं हलो सुवाल कयो साईं। अदा सुवाल पुछो। हलो हा हा सुवाल पुछो। सवाल साईं मोदी साहब को पुछो होगा। हा पुछो। माण्हू ऐं बेरहम जे लाइ क़ुरान में छा ज़िक्र आहे? छाजे बारे में? मगरूर बेरहम माण्हू, बेरहम माण्हू, मगरूर माण्हू साईं। सर ॻाल्हि इहा आहे त पहिरीं ॻाल्हि त हाणे मूंखे त सम्झ में नथो अचे त हिकिड़ो इंसानु ॿिए खां तकबर कीअं थो करे। हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे सम्झायां। हे मुंहिंजूं ॿ अखियूं आहिनि न, तव्हां इंटरनेट ते वञो त इन हिकिड़ी अखि जे तारे ॾियण जे लाइ अलाए घणा किरोड़ 1.5 करोड़ जी माण्हू ऑफर था कनि त भई तारो असांखे मोकिलियो ॾियूं। फिफड़ जो टुकुर कटे ॾियो त 2-2.5 करोड़ था मिलनि। इंसान जे जिस्म जे जेकॾहिं विकिरण ते माण्हू अचे ऐं ज़िंदा बि रहे त अलाए केतिरा करोड़े रुपया कमाए थो सघे। माना हे अरबनि जी प्रॉपर्टी इंसान वटि आहे। माना इंसान ॿई क़ीमती आहिनि। हाणे हुन वटि कॾहिं 5-8-10 लख रुपया मथे आहिनि या हिकिड़ो करोड़ मथे आहे। हाणे हिकिड़े वटि अरब जी प्रॉपर्टी जिस्म आहे, हुन वटि बि अरब ऐं करोड़ मथे आहे, त उन जे करे उहो टेगर करे ऐं पाण खे सम्झे त मां को ऊचो आहियां, त इहो त हिकिड़ी नॉनसेंस आहे, बेवकूफ़ी आहे। तंहिंजे करे इहो फ़ख़ुरु करण वारनि खे त अलाह पसंदि करे कोन थो। अलाह ताला इन्हनि शोबाज़ी करण वारनि खे पसंदि कोन थो करे। अलाह ताला चए थो जेको मूंसां निवड़त कनि था, अलाह जे शाल थी वई चयो आहे न त ढोल तिनी जे ढार जे हेठां हलनि, इन आहे न साईं। त अलाह ताला तुंहिंजी इज़त थो करे जेके अलाह ख़ातिर निवड़नि था।
तंहिंजे करे बेरहमी करणु तकबुर करणु इहा जानवरनि जी ख़सलत आहे। माना इन शख़्स खे क़ुर पाक कॾहिं न पढ़ी कोन्हे को जो अलाह जी महिरफ़त हिन माण्हूअ खे मिले तॾहिं जानवर थी वियो। बारी ताला क़ुर पाक में फरमायो वला तमशी फिल अर्ज़ि मरहा, ज़मीन में अकड़ करे न हल, इन्नका लन तख़रिक़ल अर्ज़ वलन तबलुगल जिबाल तूला, न तूं पहाड़नि जी बुलंदी खे पहुची सघी थो, न तूं ज़मीन खे फाड़े थो सघीं। ऐं उन सां गॾोगॾु इन्नहु ला युहिब्बु, अलाह पसंदि नथो करे फ़रिहन फ़ख़ूर, जेको फ़ख़ुर करे ऐं इतराए। ऐं पाण करीम जन फरमायो ला यरहमुल्लाहु मन ला यरहमुन नास, अलाह उन ते रहम ई कोन कंदो जेको माण्हुनि ते तरस न खाए। जी सही। मा हाज़ा इल्ला बशरुम मिस्लुकुम, हुननि चयो न आहे मगर इहो हिकिड़ो तव्हां जहिड़ो इंसान आहे। यअकुलु मिम्मा ताकुलून, खाए थो जीअं तव्हां था खाओ उन्हनि शइ मां ई खाए थो। व यशरबु मिम्मा तशरबून, ऐं पीए थो उहो तव्हां जिथां तव्हां था पियो। वलइन अतातुम बशरम मिस्लकुम इन्नकुम इज़ल लखासिरून, ऐं जेकॾहिं तव्हां ॻाल्हि मञी हिकिड़े इंसान जी जेको तव्हां जहिड़ो ई आहे, पोइ तव्हां त घाटे वारा थी पवंदो, नुक़सान वारा। साई ॻाल्हि थी वई न जी। त असां बशर खे रसूल कोन मञींदासीं। जी। छो त खाए थो पीए थो, तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां बशर खे मञींदव त तव्हां नुक़सान में ईंदव। छो त असीं इहो त थी नथो सघे, इहो हुननि खे शैतान से, छो त शैतान बि इहो ई त जहिड़ो करे आयो न त आउं बशर खे सजदो न कंदुसि, नूर आणी मां अखियुनि सां सजदो कयां, त हिते हेठि सेखारे थो मानी खाए मनाए बशर आहे। जी साईं। काल मौजूदु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर भई दरगाहनि में जेको क़ुर शरीफ़ पढ़ंदा आहिनि वञी ऐं उते ॿियो ख़ैरात कंदा जेको चवंदा आहिनि नगर न्याज़ आहे, इहो जाइज़ आहे कीअं सर? सर ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हदीस शरीफ़ में अचे थो त पंहिंजो जेको सो ला तजलू ब्यूतकुम कुबूरा इक़रऊ फ़ीहल क़ुर, ॿी हदीस अचे थी। माना घरनि खे क़ब्रिस्तान न कयो ऐं उन में क़ुर पढ़ंदा कयो। माना जंहिं घर में क़ुर नथो पढ़ियो वञे उहो क़ब्रिस्तान आहे। माना क़ब्रिस्तान में क़ुर पढ़णु जाइज़ कोन्हे को। ऐं सूरह यासीन में रब साईं फरमायो आहे न त पंहिंजो क़ुर शरीफ़ जेको आहे सो पंहिंजो ज़िंदा माण्हुनि जे लाइ आहे। साईं कीअं हीअ आहे जेका हयऊं पंहिंजो आयत जेका आहे सूरह यासीन में कल्ह पढ़ी थी न त वमा अल्लमना शेर वमा यम इन्नहु इल्ला क़ुरआनु वमा अल्लमनाहु शिअर वमा यंबग़ी लहु इन्नहु इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुन लियुनज़िर मन कान हय्यं, उन्हनि खे ॾेॾाइण वास्ते जेके जहिड़ा आहिनि। तंहिंजे करे पहिरीं त क़ब्र जे मथां क़ुर पढ़ण जो रसूल सां का सबूत कोन्हे। इहो क़ुर जी बेइज़ती आहे। जो हिकिड़े मोयल खे तव्हां ॿुधायो था त हलो जेकॾहिं हिकिड़ो माण्हू चए थो मां मोयल खे क़ुर थो ॿुधायां त पोइ अख़बार में पढ़ी ॿुधायसि, वञी चएसि कावश में ख़बर आहे या पेट्रोल महांगो थियो आहे, पोइ ख़बरूं बि ॾसियो न उनखे, रुगो क़ुर। तंहिंजे करे इहो जाइज़ कोन्हे को। ख़ासि तौर ते क़ुर पाक जेको खणी माण्हू वञनि था ऐं उते वञी करे पढ़नि था, चवनि था उनखे ॿुधायूं था न, ईसाले सवाबु करे सघिजे थो। तव्हां क़ुर पाक पढ़ी को बि नेक अमल कयो, हिकिड़ो माण्हू चयो साईं मुंहिंजी माउ फौत थी वई आहे, छा कयां? पाण करीम जन फरमायो तूं उनजे कारण को खूह खोटराए, उनजे कारण को चङाई जो कमु कर। उन्हनि लाइ जीअं असां चऊं था रब जालनी मुक़ीम सलात व मिन ज़ुरियती रब्बना व तक़ब्बल दुआ या अल्लाहुम्मा इग़फिर लि हय्यना, ईसाले सवाबु करे सघिजे थो। रही ॻाल्हि इहा त तव्हां चओ त न हाणे आउं क़ुर कच्छ में खणी वञा या यासीन खणी वञा, वञी क़बर जे मथां वेही करे पढ़ां, इहा बेअदबी आहे, बेहरमती आहे क़ुर पाक जी। बाक़ी आस्थाननि ते जेको आहे सो जेको लंगर विराइजनि था या जानवर कुसनि था, उनजे लाइ बारी ताला सूरत माइदा में सूरत निसा में वाज़े फरमायो आहे त हुर्रिमत अलैकुमुल मैततु वद्दमु व लहमुल खिंज़ीर वमा उहिल्ल लिग़ैरिल्लाहि बिही वल मुनख़निक़तु वल मौक़ूज़तु वल मुतरद्दियतु वन नतीहतु वमा अकल सबउ इल्ला मा ज़कैतुम वमा नुसिबा, ऐं जेके आस्थाननि ते वमा ज़ुबिह अलल नुस्ब, जेके आस्थाननि ते ज़बह था थियनि, इहे सभु हराम जाइज़ न आहे। जी साईं। हाणे ब्रेक था वठूं साईं, ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखूं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान हली रहियो आहे। जी साईं। अयइदुकुम अन्नकुम इज़ा मित्तुम, काफ़रनि जो हिदायत खां रोकण जे काणे ज़ुबानी ॿियो हथियार हिकिड़ो त इहो त ही तव्हां जहिड़ा माण्हू आहिनि इन्हनि जी ॻाल्हि न मञो। ॿियो हथियार इहो त छा तव्हांखे ड्रेजारिनि था त बेशक जॾहिं तव्हां मरी वेंदो व कुंतुम तुराबा, ऐं तव्हां मिटी थी वेंदो, व इज़ामन, ऐं हॾड़ियूं थी वेंदो, अन्नकुम मुख़रजून, त बेशक तव्हां वरी ज़िंदा करे उथारिया वेंदो। इहो जेको ॾिसो कॉन्सेप्ट आहे न, जेकॾहिं इन्हीअ खे हक़ीक़त सम्झनि जेके माण्हू त पोइ माना उहे त पोइ हैवान थी पवंदा दुनिया में। माना ख़बर अथसि त हिसाबु ॾियणो कोन्हे, पोइ हुननि जे लाइ जेको ॾाढो सो गाबो जंहिंजी लठ तंहिंजी चट, पोइ माण्हू मारींदा, चवंदा फुरफुरा, माना असांखे इहा ई ज़िंदगीअ जो मज़ो वठूं।
पोइ मज़े वठण लाइ उहो जेको ज़ुल्म बि कंदा। जेकॾहिं इहो अक़ीदो मां इहो जेको रखंदो बि केरु त कोन्हे उथणो त पोइ त इहे हैवान आहे, पोइ त मारे छॾींदो माण्हुनि ग़रीबनि खे। सही ॻाल्हि। जी साईं। हैहात लिमा तुअदून। हिन आयत सगोरी खे अक्सर शाइर पंहिंजे लफ़्ज़नि में बि इस्तेमालु कंदा आहिनि ऐं हुनजी माना ग़लति वञे। कीअं थो थी सघे उहो जेको तव्हां सां वाइदो कयो थो वञे, माना हीअ चवंदा त इहो थी कोन सघंदो, ईअं थींदो ई कोन। इन हिया इल्ला हयातुन दुनिया, न आहे मगर हीअ दुनिया जी ज़िंदगी, नमूतु व नहया, बसि ज़िंदगी मिली आहे वरी असां मरी वेंदासीं। वमा नहनु बिमबऊसीन, ऐं असांखे उथारियो कोन वेंदो। इन हुवा इल्ला रजुलुन इफ्तरा अलल्लाहि कज़िबा। अल्लाहु अकबर। हीउ हिकिड़ो माण्हू आहे जंहिं अलाह ते कूड़ ॻाल्हायो आहे। वमा नहनु लहू बिमुमिनीन, असां उनखे न मञींदासीं। अलाह खे मञींदा? इहो ई त मां क़ुर में ॾिठो आहे। मूंखे का क़ुर में अहिड़ी क़ौम कान मिले जेका अलाह खे नथी मञे। फिरौन बि अलाह खे मञींदो, पर हू चवंदो त उनजो मां रिप्रेज़ेंटेटिव आहियां पंहिंजे पीउ जे जाइ ते, ॾाॾे जे जाइ ते। असीं हिन दुनिया में अलाह असांखे अथॉरिटी ॾिनी आहे त असीं उनखे रिप्रेज़ेंट कयूं। तंहिंजे करे मूसा अलैहिस्सलाम वरी कहिड़ी अथॉरिटी पंहिंजी खणी आयो आहे, असीं असल आहियूं। तंहिंजे करे हर दौर में पोइ तॾहिं जॾहिं ॿुॾे पोइ तॾहिं त चई त हा साईं हाणे मूंखे ख़बर आहे त अथॉरिटी मूसा वारी सही आहे, छो त मां ॿुॾां थो पियो, तंहिंजे करे हाणे मां मञां थो। आमनतु बिरब्बि मूसा व हारून। एग्ज़ैक्टली। हज़रत जिब्राईल अमीन वरी ॿियो गोतो ॾेई चयसि आल आन हाण थी। जी हा, गोतो ॾिनो हूंदईसि पक। जी। क़ाल रब्बि अंसुरनी बिमा कज़्ज़बून, चयाई नूह अलैहिस्सलाम, ए मुंहिंजा रब तूं मुंहिंजी मदद कर, हिननि मुंहिंजी ॻाल्हियुनि खे कूड़ो चयो। क़ाल अम्मा क़लीलिन लयुस्बिहुन्न नादिबीन, पोइ थोरा ई हुआ जेके बचा ऐं सुबुह जे वक़्तु अज़ाब जे वक़्तु उन्हनि नदामत जो सामनो कयो। फ़अख़ज़तहुम अस्सैहतु बिलहक़, पोइ असां वरी उन्हनि जे मथां हिकिड़ो कड़क जो अज़ाब मोकिलियोसीं जेको साबित थियो। फजअलनाहुम गुसा, पोइ असां हिननि खे करे छॾियोसीं हिकिड़ी धूड़ ऐं उॾंदड़ गुबार। फबुअदन लिलक़ौमि ज़ालिमीन, पोइ दूरी हुजे, इहो हिकिड़ो पिट जो जुमिलो आहे, अज़ाब उन क़ौम जे लाइ जेके ज़ालिम हुआ। हाणे इहा जेका सहीहत अचे थी न, जेकॾहिं मॉडर्न दौर में ॾिसिजे त मिसाल तौरु कंहिं एरिया ते वॾो बम थो किरे। हाणे बम त उन जंहिं एरिया ते किरंदो नुक़सान थो करे, पर हुनजी जेके वाइब्रेशन या जेके शुआऊं निकिरनि थियूं, जेके वाइब्रेशन जो तर्जुमो ई कोन्हे, उन सां 50-50 किलोमीटर ताईं भितियूं किरनि थियूं, शीशा भॼनि था। ऐं जेके वेझा माण्हू आहिनि सिर्फ़ु इन वाइब्रेशन जे करे, ॾिसो न इंसान जो ब्रेन तरे पिए थो हिन पाणीअ में, अंदरि खोपड़ी अंदरि हीअं तरे थो। हाणे मिसाल तौरु हिकिड़े कार में केरु वञे थो ऐं थका थी लॻे कार खे, त इहो ब्रेन 60-70 जी स्पीड सां गॾु हले पियो न इंसान सां। जॾहिं ओचितो कार थी लॻे त उहो ब्रेन तरंदो वञी ठक हिन खोपड़ीअ में थो लॻे ऐं क्रश थी थो वञे, माण्हू ईअं मरी थो वञे। हे जेके माण्हू मरनि था, इहे ब्रेन जे क्रश थियण जे करे मरनि था। हीअ सहीहत इहा शइ आहे की अचे थो हम ख़ामिदून, माना विसामी वेंदा इंसान। त अलाह ताला त इहा जेका रड़ आहे, असां इन जी जेका वाइब्रेशन थिए थी न, इन सां ई माण्हू विसामी वेंदा। जी। ثم انشأنا من بعدهم قرونا آخرين, पोइ वरी असां उथारियोसीं हिननि खां पोइ ॿी जमात खे। मा तस्बिक़ु मिन उम्मतिन अजलहा, का बि अहिड़ी उम्मत न आहे जंहिंजो वक़्तु मौत जो या अज़ाब जो पहिरियां अची वञे। वमा यस्तअख़िरून, ऐं उहे पंहिंजे वक़्त खां पोइ ते सिरकी वञनि। ثم أرسلنا رسلنا تترى, पोइ असां मोकिलियासीं कई रसूल पए दर पए मुसलसल। कुल्लमा जाअ उम्मतुर रसूलुहा, जॾहिं बि आयो कंहिं जमात वटि उन्हनि जो रसूल, कज़्ज़बूहु, उन्होंने उनखे कूड़ो चयो। फ़अतबअना बअदहुम बअदा, पोइ असां वरी ताईद कईसीं बाज़ जी बाज़ सां। जीअं त कल्ह तव्हां ॿुधो सूरत यासीन में, पहिरियां 2 आया, पोइ वरी 3 आया। वजअलनाहुम अहादीस, पोइ असां इन्हनि खे करे छॾियोसीं ॻाल्हियूं, तारीख़ी किस्सा। फबुअदन लिक़ौमिन ला युमिनून, अज़ाब आहे उन क़ौम जे लाइ जेके अलाह जे हुक्मनि खां मुंहुं फेरे ईमान न आंदा। ثم أرسلنا موسى وأخاه هارون, पोइ वरी असां मोकिलियोसीं मूसा ऐं उन जे भाउ हारून खे बिआयातिना वसुल्तानिम मुबीन, पंहिंजूं वाज़िह निशानियूं ॾेई ऐं वाज़िह मौजज़ा ॾेई करे। इला फिरऔन व मलई, फिरऔन ऐं उन जे दरबारनि ॾांहुं। फस्तकबरू वकानू क़ौमन आलीन, पोइ उन्हनि तकबुर कयो ऐं उहे हुया माण्हू हद खां वधंदड़, इतराईंदड़, मुतकबिर। फ़क़ालू अनुमिनु लिबशरैन,
हुते बशर हुयो हिकिड़ो, हिते ॿ रसूल गॾु आया आहिनि त बशर आहिनि। पोइ चयो उन्हनि त छा असां ईमान आणियूं अहिड़नि माण्हुनि ते मिसलिना जेके असां वांगुरु आहिनि, व क़ौमुहुमा लना आबिदून, ऐं इन्हनि जी क़ौम असांजी ग़ुलाम आहे। फ़कज़्ज़बूहुमा, पोइ जॾहिं उन्हनि हज़रत मूसा ऐं हज़रत हारून खे कूड़ो चयो, फ़कानू मिनल मुहलकीन, पोइ उहे बर्बाद थी विया, हलाक थी विया। हलाक थी विया। वलक़द आतैना मूसल किताब लअल्लहुम यहतदून, ऐं अलबत्ता तहक़ीक़ असां ॾिनोसीं मूसा खे किताब तां त उहे हिदायत वठनि, हिदायत जे लाइ किताब अलाह नाज़िल फरमायो। सुभान अल्लाह। वजअलना इब्न मरियम व उम्महु आया, ऐं असां कयोसीं मरियम जे पुट खे ऐं उनजी वालिदा याने ईसा अलैहिस्सलाम जी वालिदा खे बि निशानी। व आवैनाहुमा इला रबवा, ऐं असां उन्हनि खे जॻह ॾिनीसीं हिकिड़ी ऊची जॻह ते, ज़ात क़रारियूं व मईन, जेका रहण जी ऐं इंतिहाई पुर आसाइश जॻह हुई। या अय्युहर रुसुल, हाणे बारी ताला आयत नंबर 51 में सॼनि किस्सनि में जेके बि पैगंबर आया उन्हनि सभिनीनि सां मुखातिब थी फरमायो, ऐ रसूलो कुलू मिन तय्यिबात, खाओ पाकीज़ा शयूं, वअमलू सालिहा, ऐं चङा कम कयो, इन्नी बिमा तामलून अलीम, बेशक तव्हां जेको कुझु कयो था आउं ॼाणा थो। हाणे हिन में हिकिड़ी ॿ शयूं आउं अर्ज़ु कंदुसि। हिकिड़ी शइ आहे त खाइण जे लाइ बारी ताला असांखे ॿिनि शयुनि जो हुकुम कयो आहे त उहा शइ खाओ जंहिंमें ॿ सिफ़तूं हुजनि, हिकिड़ी हलालन तय्यबा, हलाल बि हुजे तय्यब बि हुजे। हिकिड़ियूं शयूं हलाल त आहिनि पर तय्यब कोन्हनि, जीअं जानवर जेकॾहिं मरी थो वञे पंहिंजे मौत हलाल हुयो पर तय्यब कोन थियो, तय्यब तॾहिं थिया जॾहिं असां हुनखे सीर विझी। हलाल आहे जीअं चोरीअ जी बकरी, चोरी जी बकरी आहे हलाल पर हाणे तय्यब कान, हलाल न आहे, तय्यब आहे। मिटी आहे, मिटी तय्यब आहे लेकिन हलाल कान्हे। हीअ जेको असां वञूं था ऐं मुख़्तलिफ़ मज़ारुनि ते वञी मिटी माण्हू खाइनि था, मिटी खाइणु हराम आहे। इहा तय्यब आहे, उन सां माण्हू तयम्मुम करे सघे थो ऐं पाकी हासिल करे सघे थो, लेकिन इहा हलाल कान्हे का। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आमतौर ते माण्हू चवंदा आहिनि त असां रिज़्क़े हलाल कमायूं था, बसि इहो ई खोड़ आहे। बारी ताला फरमायो रिज़्क़े हलाल भले कमायो लेकिन वामलू सालिहा, चङा कम बि कयो। जीअं कल्ह हिकिड़ो सुवालु आयो त भला हिकिड़ो माण्हू ख़िदमत ख़ल्क़ थो करे, फ़राइज़ जी पूराई नथो करे, इहो माण्हू इंदल्लाह मुजरिम आहे। हाणे इन ते हा हलो ब्रेक वठूं था, इंशाल्लाह ब्रेक खां पोइ हुन प्रोग्राम खे जारी था रखूं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फला अज़मत रमज़ान में भली कार। सही हाणे ॻाल्हि इहा आहे त जेको अलाह ताला चए थो न रसूलनि खे त तव्हां तय्यब खाओ ऐं नेक अमल कयो, इन जो गॾु इहो बि आहे त हीअ हदीस शरीफ़ में अचे थी न त सही बुख़ारी जी, त रसूल सलाम फरमाए थो मा बस अल्लाह नबियन इल्ला राल गनम, चए थो जेके बि अलाह साईं नबी मोकिलिया न पहिरीं उन्हनि खां ॿकरियूं चारायूं अथई। फ़काल असाबू, त साहबनि पुछो व अंत, चईसीं तव्हां बि चारियूं? फ़काल नाम कुंतु अरआहा अलल क़रा रीत लिअहलिल मक्का, चंद सिकनि जे एवज़ मां मके जी ॿकरियूं चारियूं आहिनि। सो मां मुफ़्ती साहिब खां तॾहिं पुछियोमांसि हाणे जे तव्हां ॿकरियूं न चारियूं आहिनि त माना नेक कम जे लाइ पहिरीं ॿकरियूं हलो त गॾु चारियूं। साईं चए थो त जेको सो मां चारे चुको आहियां, मां पंहिंजो हर बुक आयो आहे, मां कमु कयां। मूं चयोसीं मां ॿकरियूं कोन चारियूं, असां ढगी हूंदी नंढे लाइ, पोइ मां ॾाॾीअ सां गॾु वञो गाह करणु वेंदो हुउसि ऐं इहे मूं कम ज़रूरु कया, गाह कुटोसीं पर ॿकरी कोन। पर बहरहाल अलाह ताला जीअं ज़िंदगी हर पैगंबर कसबे माश कयो आहे। कसबे माश इहा वॾी इबादत आहे ऐं पंहिंजे रब जी बंदगी सां गॾु जेकॾहिं कसबे माश हलाल कमाई करे, इहो अलाह वटि वॾो पंहिंजो जेको आहे सो बहरहाल उहो नालो नथो अचे, पोइ ॿुधाईंदुसि मां तव्हांखे। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो बारी ताला ज़िक्र फरमायो ऐं उन सां गॾोगॾु ॿिया पैगंबर बि। जी साईं हलो अॻिते। व इन हाज़िही उम्मतुकुम उम्मतन वाहिदा, बेशक ही बि हिकिड़ी जमात हुई तव्हां वांगुरु ई जंहिं गुज़री। व अना रब्बुकुम फत्तक़ून, ऐं रब साईं फरमाए थो आउं तव्हांजो रब आहियां, पोइ तव्हां मुंहिंजी बदंगी कयो, मूंखां डिॼो। फतक़त्तऊ अमरहुम बैनहुम ज़ुबुरा, पोइ हिननि पंहिंजनि इन हुकुमनि खे टोड़ियो ऐं टुकड़ा टुकड़ा थी विया। ज़ुबुर जी माना आहे टुकड़ा टुकड़ा।
कुल्लु हिज़्बिम बिमा लदैहिम फरिहून। हर गिरोह जेको हुन वटि आहे उन में हू ख़ुशि आहे। हिन वक़्तु हर गिरोह हर को माण्हू पंहिंजा किताब लखी उन ते बसि मुतमइन थियो वेठो। अच्छा, हाणे इते असां हिनखे पूरो कंदासीं, वरी सुभाणे अॻिते कंदासीं, पर हाणे इते जेका इहा ॻाल्हि टुकरनि जी अचे थी त क़ुर में बि अचे थो न, अल्लज़ीन जअलल क़ुरान इज़ीन ऐं मुख़्तसिमीन। हाणे इहे असां वटि जेके फ़िरके वारियत आहिनि उन्हनि क़ुर जो को न को टुकुर खयो आहे। मिसाल तौरु हिकिड़नि रुगो खईं आहे निमाज़ पढ़ो निमाज़ पढ़ो, निमाज़ जो आयतूं बसि, न जिहाद जी ॻाल्हि न का मुकमल दीन न। किन वरी जेको कयो आहे ज़िक्र 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 ज़िक्र, माना हाणे ॿियो हुनजो धंधो ई कोन्हे रुगो ज़िक्र ज़िक्र ज़िक्र। हालांकि सभई पंहिंजे दलील में क़ुर था पेश कनि, पर इहे टुकर आहिनि क़ुर जा। उम्मत जॾहिं सॼे ई टुकर इहे खणी अचे क़ुर ते बीहंदी त हिकिड़ी उम्मत थी वेंदी। इहो ई तो अलाह साईं फरमाए त वतक़त्तउ अमरहुम बैनहुम ज़ुबरा, इन्हनि अलाह जे हुक्म खे टुकर करे छॾियो ऐं हर को माण्हू ख़ुशि आहे। छो अदा क़ुर में अचे थो अज़कुरूनी हा, त बाक़ी छा खपे असांखे, अलाह असांखे यादि थो करे। ऐं ॿियूं शयूं छुटियूं, निमाज़ आहे ठीकु आहे, निमाज़ ज़रूरी आहे, पहिरियों हिसाब निमाज़ जो थींदो, लेकिन उन खां पोइ जीअं अल्लामा इक़बाल चयो आहे त मेरी ज़िंदगी का मक़सद तेरे दीन की सरफराज़ी में इसीलिए मुसलमान में इसीलिए नमाज़। निमाज़ हिकिड़ी पर्सनैलिटी थी ठाहे, उहा पर्सनैलिटी बुराईअ खां दूर थी निमाज़ करे। छाजे लाइ त इहो अॻिते हली मुआशिरे में अदुल इंसाफ़ जो निज़ाम क़ाइमु करे। इहे सभई फ़र्ज़ इंसान जी पर्सनैलिटी था ठाहिनि। ज़कात न ॾींदो त पोइ सुभाणे हिनखे अदुल इंसाफ़ जो कहिड़ो निज़ाम क़ाइमु कंदो जेको पंहिंजी ज़कात नथो ॾिए, पोइ ॿियनि खे इंसाफ़ कंदो पैसनि सां। इहे निमाज़ूं फ़र्ज़ इन लाइ कयूं विया आहिनि जो इन्हीअ खां सवाइ उहो शख़्स ठहे ई नथो सघे जेको मुआशिरे में तब्दीली आणे। तंहिंजे करे जेको सो इन में हाणे इहो इनशा अल्लाह ताला थोरो हाणे कीअं कयूं, बाक़ी 2-3 मिंट रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो पहिरियों अशरो गुज़री वियो। साईं जन फरमायो हुन जो पहिरियों अशरो रहमत आहे, ॿियो अशरो मग़फ़िरत आहे। मग़फ़िरत उन में माण्हू अलाह तबारक व ताला खां पंहिंजी बख़्शिश जी दुआ घुरे। जीअं साईं जन फरमायो उहे माण्हू वीचारा कहिड़ा आहिनि जिन जी ज़िंदगी में रमज़ान अचे ऐं पंहिंजे रब खे राज़ी करे पंहिंजी मग़फ़िरत न कराइनि। हिन वक़्तु असां कोशिशि कयूं जेके बि पंहिंजा गुनाह आहिनि उन्हनि गुनाहनि खे यादि करे माण्हुनि जे अॻियां पंहिंजे गुनाहनि जो तस्करो न कयो, लेकिन पंहिंजे रब जे अॻियां पोइ राति जे वक़्तु हिन वक़्तु हिकिड़ो तरतीब ठही पई आहे सहरी जेका न उथूं था। भला जेकॾहिं पाण 2:45 बजे उथी पियासीं, 2:45 बजे न 3 बजे बि उथियासीं, 3:15 बजे बि माण्हू 8 रकातूं 12 रकातूं तहज्जुद जूं पढ़ंदो, 2 रकातूं सलात तौबा पढ़ी पंहिंजे रब खां माफ़ी घुरे ऐं अलाह तबारक व ताला पंहिंजे बाननि जी माफ़ीअ जो मुंतज़िर आहे। बाना अचनि, अलाह तबारक व ताला बाननि खे माफ़ी ॾियण जे लाइ इंतज़ार में आहे। ऐं उहे बाना कहिड़ा आहिनि जेके इहो सोरी ताईं जो लफ़्ज़ नथा चई सघनि। तव्हांखे जेकॾहिं को माण्हू तव्हां सां अहिड़ी ॻाल्हि करे विझे ऐं तव्हांखे चए साईं माफ़ु कजो त तव्हां चवंदो बसि तो यार लफ़्ज़ अहिड़ा चया आहिनि। रब करीम आहे जंहिं ते बारी ताला फरमायो नब्बे इबादी, मुंहिंजे बाननि खे इहा ख़बर त ॾेई छॾ अन्नी अनल गफ़ूर रहीम ऐं बख़्शिद। ऐं ॿी जॻह ते बारी ताला फरमायो वमन यामल सूअन औ यज़लिम नफ़्सहु थुम्म यस्तग़फिर। इहा आयत मुबारक ग़िलाफ़ काबा जे मथां, ग़िलाफ़ काबा ते जेको आहे सो रुकने शामीअ जे क़रीब इहा आयत वॾे जली अल्फाज़ में कुंदा है त वमन यामल सूअन औ यज़लिम नफ़्सहु थुम्म यस्तग़फिरिल्लाह यजिदिल्लाह गफ़ूर रहीम। जंहिं गुनाह कया ॾाढा गुनाह कया पोइ जेकॾहिं पंहिंजे रब ॾांहुं रुजू करे त पंहिंजे रब खे रुठल कोन पाईंदो, पंहिंजे रब खे महिरबान ऐं उन सां गॾोगॾु बारी ताला हीअं बि फरमायो त इनल हसनात युज़हिबुन सय्यात। बानू जॾहिं रुजू इल्लाह करे थो न पोइ रब्बुल आलमीन फरमाए थो त जेके गुनाह अथसि गुनाह त माफ़ कयोसि पर एतिरियूं नेकियूं बि मुंहिंजे बाने जे दफ़्तर में लिखी छॾियो। अहिड़ो बाबरकत महीनो हले पियो ऐं हुनजो ॿियो अशरो, हुन खां पोइ हुनजो टियों अशरो ईंदो। ज़िंदगी ख़बर न आहे केतिरी आहे, पंहिंजे रब ॾांहुं रुजू कयो, पंहिंजे रब खां माफ़ी घुरो, क़ुर जी तिलावत कयो, क़ुर जी दावत खे आम कयो। हीउ उहो अज़ीम किताब आहे जेको क़ब्र में बि माण्हू जो अची करे साथी थो थिए सुभान अल्लाह, ऐं वरी तेसि ताणी हुन सां गॾु आहे जेसिताणी हुनखे जन्नत में न पहुचाए। ऐं जन्नत जो आला दर्जो क़ुर जी आख़िरी आयत सां मिलंदो। इन जे करे हिन क़ुर खे पढ़ूं, क़ुर खे सिखूं, क़ुर जी दावत खे आम कयूं। असां ख़ैर उम्मत आहियूं हिन क़ुर जी दावत जे करे। तव्हां चंद लफ़्ज़ छा चवंदव अॼोके लाइ? साईं जेकॾहिं रमज़ान शरीफ़ में इंसान पंहिंजे लाइ का बि मग़फ़िरत हासिल न करे सघियो त उहो ॼण त हिन दुनिया में ॼाओ ई कोन, त उहो सम्झो त ईअं ई ख़तमु थी वियो ऐं हुन पंहिंजे पाण खे कॾहिं बि त रब जे अॻियां न निवड़ायो न झुकायो
ऐं न के ख़ैर जा कम कया ऐं न कॾहिं इंसाननि जूं ख़िदमतूं कयूं ऐं जेकी रब ताला हुन खे तौफ़ीक़ ॾिनी आहे उन तौफ़ीक़ खे हुन इंसाननि ताईं न पखेड़ियो ऐं ख़ैर ख़ैरातूं बि न कयूं ऐं ग़रीबनि खे जी सार संभाल न लधी ऐं सिर्फ़ु पंहिंजी आकड़ में पंहिंजे ॻाल्हि में उथंदो हलंदो रहियो त उहो माण्हू कॾहिं बि रब ताला जे तरफ़ां ख़ैर ऐं बरकत हासिल न करे सघंदो जेसिताईं उहा ख़ैर ऐं बरकत हू ॿियनि ताईं आम नथो करे। ख़ैर ऐं बरकत रब ताला जी सिर्फ़ु इंसान जे पंहिंजे लाइ न आहे, इहा इंसान खे मिले थी त उन खे हू ॿियनि ताईं पहुचाए ऐं जेकॾहिं हुन ॿियनि ताईं उहा ख़ैर बरकत पहुचाए जेका रब खेसि हैसियत ॾिनी आहे उन हैसियत खे हुन ॿियनि ते निछावर कयो। हू पंहिंजे आकड़ में जेकॾहिं हलंदो रहियो पंहिंजे लेखे हू इबादतूं कंदो रहियो पर त हुन इंसाननि जी का सार संभाल न लधी। जीअं हिन वक़्तु कोरोना जे वायरस जे करे तमामु गुरबत वधियल आहे, वीचारा माण्हू कमु करण लाइ तयारु आहिनि पर उन्हनि खे उन कमु करण जो मौक़ो नथो मिले त उन्हनि माण्हुनि खे ॻोल्हे त ॾिसी वाइसी उन्हनि ताईं वञी उन्हनि खे मदद पहुचाए ऐं जेकॾहिं हुन इहे ख़ैर जा कमु कया त यकीन ॼाणो त हू पंहिंजे रब वटां न सिर्फ़ु रमज़ान जा जेके आहिनि रोज़ा ऐं निमाज़ूं उन्हनि जा त फल हू बहितर नमूने सां हासिल करे वेंदो पर इंसाननि जी जेका ख़िदमत आहे उहा ख़िदमत हुनखे रब ताला फरमाए थो त मुंहिंजी इबादत टे जेके आहिनि इंसान जे मथां त अल्लाह जी इबादत, बंदनि जी ख़िदमत ऐं पंहिंजी ख़िदमत। माशाअल्लाह साईं, जज़ाकल्लाह ख़ैर साईं। असांजो टाइम वक़्तु ख़तमु थो थिए, इंशाअल्लाह ताला सुभाणे हाज़िर थींदासीं ऐं सूरतुल मोमिनून जूं बक़ाया आयतूं बि कंदासीं ऐं साईं वारनि जे तजुर्बनि मां इंशाअल्लाह मुस्तफ़ी थींदासीं। ख़ासि तौर डॉक्टर लगारी साहब शुरूअ खां वठी उन ज़माने में ही एडिटर हो अख़बारुनि जो ऐं इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु इन शयूं लिखियूं आहिनि। साईं हिकिड़ी वॾी हिस्ट्री आहे ऐं असांजो विरासो आहे हिन मुल्क जो। ऐं साईं तव्हांजी वॾी महिरबानी, इंशाअल्लाह वरी सुभाणे इनखे करे। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।